मोज़ साफ़ी बारो अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो हमेशह जी प्रेस क्लब खां बहादुर साफ़ी जो घुराईंदो आहियां जिन सिंध जी तइलीम ऐं सिंध जे प्राइमरी उस्ताद जे मसइलनि ते हमेशह लिखियो आहे ऐं असांजो भरपूर साथ ॾिनो आहे ऐं हमेशह हू सच सां गॾु रहिया आहिनि। अॼु हिते अचण जो मक़सदु सिंध जे सवाल प्राइमरी उस्तादनि सां फाइनेंस खाते पारां थींदड़ नाइंसाफ़ियुनि लाइ जदोजहद जो ऐलान कंदासीं जंहिं मुंहिंजे तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो वञा त असां सिंध जे प्राइमरी उस्तादनि पंहिंजे सर्विस स्टेक जे लाइ गुज़िरियल साल 10 फरवरी कराची प्रेस क्लब ते 5 रातियूं 5 ॾींहं एहतजाज कयो। उन एहतजाज जो सूबाई वज़ीर तइलीम नोटिस वरितो, जंहिंखां पोइ सेक्रेटरी तइलीम ऐं सूबाई वज़ीर तइलीम सां कामयाबु ॻाल्हियूं थियूं। उन कामयाबु ॻाल्हियुनि तहत सिंध जे उस्तादनि सां लिखत में मुआहिदो थियो ऐं सूबाई वज़ीर तइलीम वाइदो कयो जेका असां वटि वीडियो बि मौजूदु आहे जॾहिं त सिंध जे प्राइमरी उस्ताद जो इहो हक़ु सर्विस स्टेक हक़ु आहे जेको हुनखे अॻे मिलणु खपंदो। ऐं इहा बि ॻाल्हि वाज़े कंदो अलाह हुकूमत सिंध जी जेका 2021 में तइलीमी पॉलिसी आहे उन तइलीमी पॉलिसी तहत सिंध जे प्राइमरी सीनियर प्राइमरी उस्तादनि खे 16 ग्रेड ऐं सिंध जे 17 ग्रेड जा चीफ हेडमास्टर पोस्ट ऐं 18 ग्रेड जूं पोस्टूं रखियूं हुयूं, पर उन ते अमल न थियो। उन खां पोइ असांजो एहतजाज थियो। सूबाई वज़ीर तइलीम कयल वाइदे मूजिबि सिंध जे प्राइमरी उस्ताद जे सर्विस स्टेक जी समरी वज़ीर लाइ सिंध खां मंज़ूरु कराई, जेको हुन वाइदो कयो वफ़ा कयो। तारीख़ में पहिरियों दफ़ो हिकिड़ी उमेद जागी त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे 78 सालनि खां मिलियल न मिलंदड़ हक़ सूबाई वज़ीर तइलीम साईं सरदार शाह वज़ीर लाइ सिंध खां मंज़ूरी वरिती। वज़ीर लाइ सिंध सईद मुराद अली शाह पारां सर्विस स्टेक मंज़ूर कंदे हिकिड़ी हाई पावर कमेटी सेक्रेटरी सर्विस जी सरबराही में नोटिफाई कई, जंहिं सर्विस स्टेक कमेटी बाख़्तियार कमेटी मुख़्तलिफ़ मीटिंगूं कयूं। भलाकर 17 जून 2025 ते सिंध जे प्राइमरी उस्ताद जी सर्विस स्टेक जी उन जेका कमेटी आहे जंहिंजो सरबराह साईं गुलाम अली ब्राह्मणी साहिबु हो, जे सरबराह में सिंध जे प्राइमरी सर्विस की यूनानिमसली जेको लफ़्ज़ लिखियलु आहे यूनानिमस मुतफ़क़ा तौरु सभु खातनि जा जेके सरबराह वेठल हुआ अफ़सर वेठल हुआ तारीख़ में पहिरियों मंज़ूरी मिली ऐं सिंध जे उस्तादनि उहो ॾींहुं माना ईअं सम्झो असां खां ईद ई ॾियो। सिंध जे उस्तादनि हिकिड़ी उमेदु जागी हुई त हुकूमत सिंध पहिरियों दफ़ो वाइदो वफ़ा कयो आहे छो सर्विस स्टेक कमेटी CM जी मंज़ूरी सां खां पोइ पक थी हुई त हाणे सर्विस स्टेक लाइ जेके शयूं घुरबलियूं कानूनी शयूं उहे मंज़ूर थी वियूं। जॾहिं उहा मीटिंग ई उन मिनिस्टर ऑफ मीटिंग वरी चीफ सेक्रेटरी सिंध सही कंदो आहे उनजी मंज़ूरी सां जारी थियंदा आहिनि। उन कमेटी में जेके शयूं डिस्कस थियूं प्राइमरी उस्ताद जे सर्विस स्टेक जी उहा मंज़ूरी या मिनिस्टर ऑफ मीटिंग उहे चीफ सेक्रेटरी सही सां तइलीम खाते खे रवाना कया। उन में थोरो पीरियड लॻी वियो, पर उन में वरी फाइनेंस खाते वारनि जॾहिं सर्विस स्टेक कमेटी मीटिंग थी उते त को बि एतिराज़ कोन वारियो, पर जॾहिं मिनिस्टर ऑफ मीटिंग जारी कया त उन मंझि 3-4 हिकिड़ियूं कीरूं लॻियलु हुयूं, माना एतिराज़ात लॻल हुआ या ख़दशात लॻल हुआ, जंहिं मंझि जेको वॾे में वॾो ख़दशात उन्हनि त सिंध जे प्राइमरी उस्ताद जी सर्विस स्टेक मिलंदो त उनजो फाइनेंशियल इम्प्लीकेशन 34 अरब ईंदो, माना हिकिड़ो धोखो हणी छॾियो खामखा। ऐं ॿियूं मामूली क्यूरीज़ हुयूं जंहिं ते तइलीम खाते पारां पूरो तक़रीबन सूबाई वज़ीर जी हुकुम ते साल वर्किंग थी, जंहिंमें कानूनी घुर्जूं ऐं जेके बजट जो काथो फाइनेंशियल इम्प्लीकेशन जेके कोडल फॉर्मेलिटियूं हुयूं उहो पूरियूं करे जॾहिं 1.5 महीनो पहिरीं समरी आख़िर में जेका फाइनल हथी समरी आहे उहा सेक्रेटरी एजुकेशन पारां मोकिली हुई। जेका समरी जेके फाइनेंशियल इम्प्लीकेशन लॻायो हो या जेके अंग खणण न आया उहे AG सिंध जो नुमाइंदो वठो ऑफिसर वठो ऐं उन खां पोइ HR जो नुमाइंदो वठो ऐं IT डिपार्टमेंट सिंध जो तइलीम खाते जो IT डिपार्टमेंट जा माहिर वेठा ऐं तइलीम खाते जा टॉप जा 2 वॾा ऑफिसर जेके सेक्रेटरी मिनिस्टर ऑफ कमेटी ठाही उन्हनि गॾिजी इहा समरी ठाही फाइनेंशियल इम्प्लीकेशन ठाहियो। जेको फाइनेंशियल इम्प्लीकेशन
तक़रीबन 80 करोड़ 3 साल जो सिर्फ़ु 80 करोड़ रहियो हाणे केॾा 34 अरब किथे रहिया 80 करोड़ छो त असां ऑलरेडी संजा प्राइमरी उस्ताद 16 स्कूल में जेके बि थी 16 स्कूल में अॻे कमु पिया करूं बाक़ी 17 स्कूल में हिकिड़ी इंक्रीमेंट जो तफ़ावत हो पर फाइनेंस डिपार्टमेंट हरू भरू बि उन ते एतिराज़ वारियो जेको अगनि अखरनि सां समरी सूबाई वज़ीर तइलीम जी मरफ़त उन जी सिफ़ारिश सां 1.5 महीने जो मुंहिंजे ख़्याल में 1.5 महीनो थियो हूंदो फाइनेंस खाते खे मोकिली हुई जेका 1.5 महीनो उते रखी जॾहिं वज़ीर अला सिंध हींअर हालिया बजट पेश कई त उन बजट में खां अॻे असां राब्तो कयो फाइनेंस वारनि सां त पंहिंजे ज़रियनि खां मालूमात वरिती थो ॿुधायो वियो त उहा हिननि हाणे वरी चवंदा 16 अरब थींदो पोइ मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि पहिरीं चोटियो हाणे 16 अरब माना अधु वधि घटि ई लही आई आहे पोइ बि चवंदा 16 अरब ख़र्ची थो पर हरू भरू बि छो त सिंध जे प्राइमरी उस्ताद जो तव्हांखे यादि ॾियारींदो हला त जॾहिं असांखे टाइम स्केल मिलियो तॾहिं बि फाइनेंस खातो इहो फाइनेंस खातो साईं मुराद अली शाह साहिबु 2016 में CM डायरेक्टर इशू हुई उन डायरेक्टर इशू ते बि हुन हरू भरू एतिरा वारियो वज़ीर ॿिया सूबा ॾियनि था बलोचिस्तान ॾिए थो पर सॼो उस्ताद खे ॾियो पर उन टाइम में फाइनेंस खाते हरू भरू एतिराज़ वारियो ऐं उन खां पोइ अपग्रेडेशन जेका असांजी थी प्राइमरी उस्ताद जेके अपग्रेड कया आहिनि उन ते बि एतिराज़ वारी विया पोइ ॾेठि असांखे 2017 में मोचड़ा हणी लठियूं हणी जेलनि में विझी बेहाल करे पोइ असांखे वज़ीर लाइ नोटिस वरितो ऐं असांजो हितां जो MNA साहिबु आहे नेविद कमर साहिबु MP आहिनि ऐं सिंध हुकूमत नोटिस वठण खां पोइ असांखे बग़ैर शर्त मिलियो माना वॾी जदोजहद खां पोइ मिलियो असां उन टीम में वज़ीर चवनि त कोन ऐं अपग्रेडेशन जेका हींअर कई हुई असांजी जेके नौजवान उस्ताद या जेके सीनियर उस्ताद उन जी कंडीशन हरू भरू कयूं उहा बि जॾहिं सिंध जे उस्ताद वॾी जदोजहद कई वठ पकड़ कई उन खां पोइ मजबूर थी चलो हुन जे घरां थो ख़र्चु वञे माना उस्ताद दुश्मन दुनिया जा ऑफिस दुनिया जा महकमा जेके आहिनि उस्तादनि खे वधि खां वधि मरादू ॾिना पर प्राइमरी उस्ताद खे 78 साल में मंज़ूर थिए सर्विस स्ट्रक्चर हरू भरू फाइनेंस डिपार्टमेंट रोके वेठो आहे छो त असांखे को बि शौक़ु कोन्हे असीं रोड ते अचूं झड़ा करियूं जटा करियूं असां पंहिंजे स्कूल पढ़ायूं पर मजबूर थी जॾहिं वज़ीर अला सिंध सूबाई वज़ीर तइलीम खातो छो त हर खाते जो सभापति इख़्तियारातो पंहिंजे मुलाज़िमनि खे मरादो ॾे तइलीम खाते जे सेक्रेटरी साहिबु 2 दफ़ा ॻाल्हायो आहे मुंहिंजी ॿ ॾींहं पहिरीं सेक्रेटरी साहिब सां मुलाक़ात आहे सेक्रेटरी साहिबु चयो त हाजी साहिबु तव्हां महिरबानी करे कुझु ॾींहं सब्र करियो असां हुन सां ॻाल्हायूं था अलाह कंदो त असां जेका समरी आहे मंज़ूर थी वेंदी पोइ मूं पंहिंजे दोस्तनि सां फ़ैसिलो कयो छो त असां ऐलान करे छॾियो जॾहिं 22 जुलाई ते असां हैदराबाद में मर्कज़ी काबीना हलफ़ कयो उते असां ऐलान कयो त असांजो सिंध प्राइमरी उस्ताद जो सर्विस जेकॾहिं 15 ॾींहं अंदरि न मिलियो त असां पंहिंजी जेका जमहूरी हक़ आहे जदोजहद जे वठंदासीं बाक़ी इन सां कॾहिं बि दस्तबदा न पहुचंदासीं हिकिड़ी शइ असांखे मिले लाइ हरू भरू फाइनेंस खातो खाए थो वञे प्राइमरी उस्ताद ऐं हमेशह चयो त प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल त सिंध ख़ुशहाल सिंध जी जेका तरक़ी आहे और प्राइमरी उस्तादनि जे तरक़ी सां लाॻी पवंदा तव्हां प्राइमरी उस्ताद खे ख़ुशहाल कंदो त क़ौम बि ख़ुशहाल थींदी त असां अॼु हिते अचण जो मक़सदु इहो आहे त असां अॼु पंहिंजे जेको असांजो जाइज़ हक़ आहे हुकूमत सिंध असांखे ॾिनो आहे फाइनेंस खातो होॾे ते क़ाइमु ॾियण लाइ तयारु न आहे तइलीम खाते हुनखे ॿार पिया चयो आहे सूबाई वज़ीर हुनखे ॿार पिया चयो आहे पर वज़ीर अला जा हुकुम जे लाइ तयारु कंदो मूंखे दोस्तनि चयो त वज़ीर अला ख़ुदि बि मिनिस्टर फाइनेंस मिनिस्टर आहे उन जी कोन थो वञनि त माज़ी में मुंहिंजी बि थियो त CM साहिबु डायरेक्टर इशू कयूं असांजे 16 स्कूल त फाइनेंस वारो कोन्हे की पोइ लठियूं बि असांखे मिली मतिलबु हरू भरू जेको सो उस्ताद दुश्मनी जॾहिं पाण जे लाइ फाइनेंस खातो या जेके ॿिया खाता आहिनि उनखे अलाए हुननि केतिरियूं मरादूं ॾेई छॾियूं फाइनेंस जूं या CM जेके मरादूं बि ॾींदो वॾियूं पघारूं पर उस्ताद जिजा हो शागिर्दनि जेको क़ौम जो संभालंदा आहिनि उनखे का मराद ॾियण जा हू तयारु न आहे मजबूर थी असां पंहिंजे तहरीकी ऐलान था कयूं तहरीकी ऐलान में उनखे अॻे हिकिड़ी शइ शराब करियां थो त पहिरियों दफ़ो तारीख़ में पहिरियों दफ़ो सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे सिंध जे प्राइमरी स्कूलनि खे स्पेसिफिक बजट ॾई वई आहे त जीअं जेके ॿराड़ी जा स्कूल आहिनि उन में जेके घुरिबल सहूलियतूं उहे मिली सघनि उन जे लाइ शायदि 19 अरब या 17 अरब लॻभॻि सूबाई वज़ीर तइलीम जी
बहितरीन काविशुनि सां कमु जारी आहे किथे किथे पहिरियों दफ़ो आहे किथे किथे मुंहिंजे मसइला इनशाला अॻिते हली उहे मसइला ख़तमु थी वेंदा जेके हुन मुंहिंजी 19-20 उहो ख़तमु थी तारीख़ में पहिरियों दफ़ो सिंध जे प्राइमरी उस्ताद खे जीडियो पावर मिलिया हीअ बि हिकिड़ो सारा जेको कमु आहे जिते उस्ताद सां बेवाजिबियूं थियनि पियूं हाणे हुकूमत सिंध जो त वज़ीर सिंध ख़ुदि असांखे सेक्रेटरी तइलीम चयो त वज़ीर सिंध जी पॉलिसी आहे वज़ीर तइलीम जी पॉलिसी आहे त हाणे प्राइमरी उस्ताद खे सहूलियतूं ॾियो माज़ी में हुनखे के बि सहूलियतूं कोन मिलियूं पर उनजे ख़ाली ॻाल्हियुनि सां अमल कोन थो थिए हिकिड़ो अमल थियो आहे असांजे स्कूल स्पेसिफिक बजट मिली आहे इहो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे इहा हिकु ज़ाहिर शइ आहे प्राइमरी उस्ताद खे जीडियो पावर मिले पर प्राइमरी उस्ताद जूं जेके तरक़ियूं आहिनि ऐं जेके मराहतूं उहे रुकियूं पियूं आहिनि ऐं छो त रोज़ प्राइमरी उस्ताद जे मथां ॾचा जेके बि दुनिया तजुर्बा न सिंध हुकूमत सिर्फ़ु प्राइमरी उस्ताद जे प्राइमरी स्कूलनि ते कया आहिनि हाणे वरी फेस वेरिफिकेशन त वरी साईं पहिरीं बायोमेट्रिक पहिरीं वरी पोइ अॻे थंब बायोमेट्रिक हुई उहो फेल थी वियो माना प्राइमरी ऐं बदिली जेका आहे असां त हुकूमत सिंध खां ऐं सूबाई वज़ीर तइलीम खां इहो गुज़ारिश कंदासीं मुतालबो कंदासीं त जेका प्राइमरी उस्ताद जा जेके मसइला आहिनि या जेके तव्हां बदिलियूं ॾिसो पीपल्स पार्टी जो मंशूर आहे त जेको ताक़त जो महवर अवाम या ग्रास रूट लेवल ते पावर डिस्ट्रीब्यूट कया आहिनि पर असांजे प्राइमरी उस्ताद जी बदिली हाणे सेक्रेटरेट मां थी थिए रिटायर थियो त वरी सेक्रेटरेट मां अथई तव्हांजो पनो सही थिए उतां वेरिफिकेशन थिए उते ईअं लॻंदो QR कोड माना उते लॻे माना हीअ असां चयूं था इहे तव्हां निज़ाम जेको सिर्फ़ु सेक्रेटरी में आहियो उहो तव्हां DO जे हेठि लाहियो त जे उन वञा स्कूलनि में उस्तादनि खे फ़ाइदो थिए ऐं सुपरवाज़ी निज़ाम माज़ी में सुपरवाज़ी निज़ाम कामयाबु हुओ ऐं सुपरवाज़ी निज़ाम सां असां नंढा हूंदासीं इम्तिहान थींदो बीटा अफ़सर ईंदो उस्ताद ॿार ख़ुशि थींदा हाणे को बि इम्तिहान आहे कोन ॿ डायरेक्ट पास जंहिंसां तइलीम जो थोरो नुक़सानु थियो आहे हुनजे लाइ हाणे 16 ग्रेड में आख़िर असां सीनियर उस्तादनि को ख़र्चु कोन ॿुधो इहे मूं सलाम सरदार साहिब खे ॾिनियूं ऐं उन खां पोइ असां पंहिंजे जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उन लाइ भरे तहरीक मजबूर थी भरे तहरीक जो ऐलान कयो जीअं मुंहिंजे 11, 12, 13 अगस्त 11, 12, 13 अगस्त खां इहा बाक़ाइदा मरेवा तहरीक शुरू थींदी जीअं मुंहिंजे 11, 12, 13 अॻिते पूरी सिंध जा जेका असांजी यूनिट तहरीकनि जा तहरीका सिटी ऐं टाउन उहे यूनिट पंहिंजो सेंटरनि ते उस्तादनि वटि वञी दस्तख़त हिकिड़ी मुहिम हलाए वज़ीर सिंध ऐं वज़ीर तइलीम सिंध ॾांहुं यादाश्तनामो मोकिलींदा त सिंध जे प्राइमरी उस्ताद जो जेको सर्विस स्ट्रक्चर तव्हांजी महिरबानी सां मुंहिंजो फाइनेंस खातो करण जे लाइ तयारु न आहे महिरबानी करे असांखे उहो नोटिफिकेशन जारी करायो उन खां पोइ जेको ॿियो मरनो आहे 22 खां 24 अगस्त 22, 23, 24 अगस्त सिंध जे सभिनी 22, 23, 24 अगस्त सिंध जे सभिनी तहरीके हेडक्वार्टरनि में रैलियूं कढी प्रेस कलम जे अॻियां बुख हड़ताल जी कैम्प कई वेंदी जीअं हुकूमत वक़्तु उस्ताद बुख हड़ताल ते वेंदो दुनिया ॾिसंदी त असांखे पंहिंजो हक़ ॾियो इहो स्कूल टाइम खां पोइ हुन खां पोइ 5 ऐं 6 सेप्टेंबर ते ज़िले हेडक्वार्टर में हिते जी मुज़ाहिरा थींदा 15 अक्टूबर ते इंतिहाई मजबूर थी 15 अक्टूबर ते 12 सेप्टेंबर खां भटशा खां नागमार्च पैदल नागमार्च कयो वेंदो जीअं माज़ी में सिंध जे प्राइमरी उस्ताद पंहिंजे हक़नि जे लाइ भटशा खां पैदल नागमार्च कयो 12 सेप्टेंबर खां भटशा खां कराची प्रेस क्लब ताईं नागमार्च कयो वेंदो इहो बि स्कूल टाइम खां पोइ असां नथा चयूं त का तइलीम डिस्टर्ब थिए ऐं हींअर गर्मी जी मौसम आहे गर्मियूं सर्दियूं सर्दी ईंदियूं आहिनि पर इंसानु जॾहिं पंहिंजे इस्लाम बि चए थो पंहिंजे हक़ जे लाइ जहाद करियो पंहिंजे हक़ जे लाइ वठो हीअ असांजो हक़ आहे जेको हुकूमत सिंध ॾिनो आहे हरू भरू फाइनेंस खातो अछो हाथी आहे कारो हाथी थी वठो आहे ॾियण लाइ तयारु कयूं पर मजबूर थी असां गर्मी में बि पंहिंजे सर ते जी खे वसाईंदासीं कराची प्रेस क्लब ते धरणो हलंदासीं उन खां पोइ 15 अक्टूबर कराची प्रेस क्लब ते सिंध जा 1.25 लख उस्ताद गॾिजी दाह खणी बलाल वसींदासीं नांग मार्च करे बलाल वसींदासीं जेकॾहिं असांजो मसइलो हल न कयो त उन ॾींहुं शाम जो 15 ॾींहं शाम जो
असां जेका आइंदा जो लाइ जारी कंदा जंहिं मंझि आऊं पाण हाजी शेफ़ सचो छो त बजाए असां सबर में या बीमारी में घर में मरण खां चवंदा जदो जी राह में पाण खे मौत मिली वञे त भली भली ॻाल्हि आहे सॼे प्राइमरी उस्ताद जे हक़ जे लाइ पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजे बचनि जी रोज़ी लाइ पंहिंजी इज़त जे लाइ ऐं पंहिंजी अॻुवानी में उन ॾींहुं ऐलान कंदासीं मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदुसि पोइ सॼो जेको बि उस्ताद जेको ज़रूरी उस्ताद रहिया मर्कज़ी उहिदेदार रहिया उन सभिनी खे अपील कंदुसि जेके सॼा सवाल उस्ताद असां मूंसां गॾु जेको बीहंदो उनजी मर्ज़ी आहे पर आऊं पंहिंजो पाण जेसि ताईं असांजो मसइलो नोटिफिकेशन जारी हूंदो तेसि ताईं मरण घड़ी ताईं बुख हड़ताल थी वेंदुसि ऐं जंहिं ॾींहुं मरण घड़ी ते बुखार थींदुसि असां पंहिंजी ज़िंदगी तां हथु खणी वियूं था त पोइ असां पूरी ज़िंदगी उन ॾींहुं खां सभिनी स्कूल जी तालाबंदी हूंदी प्राइमरी स्कूल सॼी सिंध जा बंदि हूंदा तंग आई त जंग आई त जॾहिं पंहिंजो पाण असां पाण खे मौत लाइ पेश था करियूं असां पंहिंजो पाण खे पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजी सिंध जे लाइ पंहिंजी सिंध जी तइलीम जे लाइ पंहिंजी ख़ुशहाली जे लाइ मरण घड़ी ते इंतिहाई क़दम करण मजबूर थी त पोइ असांजे लाइ पोइ असां मजबूर हूंदासीं त सॼी सिंधी स्कूल जी तालाबंदी कंदासीं इहे गुज़ारिशूं चवंदी हुयूं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सभु ते दोस्त असांजी कवरेज हाज़िर था इनशा अलाह पाक मां उमेदु आहे त रब कंदो त सॼे प्राइमरी उस्ताद खे सिंध जो हक़ सर्विस स्ट्रक्चर जेको हुकूमत सिंध मंज़ूर करे मिली वेंदो तव्हांजी महिरबानी